सखर पुलिस साल 2025 में भी संगरार में अगवा थियल मासूम न्याणी प्रिया कुमारी के बाजियाब न कराए सकी, जंहिं सबब संदसि वारिस सख्त मायूसी जे वर चढ़ियल आहिनि। 18 अगस्त 2021 ते संगरार में महरमल हराम दौरान सबील विरहाईंदे अगवा थियल मासूम न्याणी प्रिया कुमारी जो 4 साल 8 महीना गुज़रण बावजूद पतो न पइजी सघियो आहे। प्रिया कुमारी जे पीउ राजकुमार जो चवणु आहे त संदन दाहूं कूकूं सभु बेअसर साबित थी चुकियूं आहिनि। एतिरा साल गुज़रण बावजूद संदन न्याणीअ खे बाज़ियाब नाहे करायो वियो। अहम ख़बर खान नाज़रीन अवां खे आगाही ॾियूं पिया। सखर पुलिस साल 2025 में भी संगरार में अगवा थियल मासूम प्रिया कुमारी खे बाज़ियाब कराए न सघी, जंहिं सबब संदसि वारिस सख्त मायूसी जे वर चढ़ियल आहिनि। 18 अगस्त 2021 ते संगरार में महरमल हराम दौरान सबील विरहाईंदे अगवा थियल मासूम प्रिया कुमारी जो 4 साल 8 महीना गुज़रण बावजूद पतो न पइजी सघियो। प्रिया कुमारी जे पीउ राजकुमार जो चवणु आहे त संदन दाहूं कूकूं सभु बेअसर साबित थी चुकियूं आहिनि। एतिरा साल गुज़रण बावजूद संदन न्याणीअ खे बाज़ियाब नाहे करायो वियो। सखर पुलिस साल 2025 में भी संगरार में अगवा थियल मासूम प्रिया कुमारीअ खे बाज़ियाब कराए न सघी, जंहिं सबब संदसि वारिस सख्त मायूसी जे वर चढ़ियल आहिनि। 18 अगस्त 2021 ते संगरार में महरमल हराम दौरान सबील विरहाईंदे अगवा थियल मासूम प्रिया कुमारी जो 4 साल 8 महीना गुज़रण बावजूद पतो न पइजी सघियो। प्रिया कुमारी जे पीउ राजकुमार जो चवणु आहे त संदन दाहूं कूकूं सभु बेअसर साबित थी चुकियूं आहिनि। एतिरा साल गुज़रण बावजूद संदन न्याणीअ खे बाज़ियाब नाहे करायो वियो। सखर पुलिस साल 2025 में भी संगरार में अगवा थियल मासूम प्रिया कुमारी खे बाज़ियाब कराए न सघी, जंहिं सबब संदसि वारिस सख्त मायूसी जे वर चढ़ियल आहिनि। 18 अगस्त 2021 ते संगरार में महरमल हराम दौरान सबील विरहाईंदे अगवा थियल मासूम प्रिया कुमारी जो 4 साल 8 महीना गुज़रण बावजूद पतो न पइजी सघियो। सखर पुलिस साल 2025 में भी संगरार में अगवा थियल मासूम प्रिया कुमारी के बाज़ियाब न कराए सघी, जंहिं सबब संदसि वारिस सख्त मायूसी जे वर चढ़ियल आहिनि। प्रिया कुमारी जे पीउ राजकुमार जो चवणु आहे त संदन दाहूं कूकूं सभु बेअसर साबित थी चुकियूं आहिनि। इन हवाले से वधीक अपडेट्स लाइ असां राब्तो कयो आहे सिंध टीवी न्यूज़ जे रिपोर्टर मोहरो उमर सां। मोहरो, आगाही ॾिजो इन हवाले सां प्रिया कुमारी जे वालिद जो वधीक छा चवणु हुयो? जी बिल्कुल, सखर पुलिस साल 2025 में संगरार जी न्याणी प्रिया कुमारी के बाज़ियाब कराए नाहे सघी, जंहिं करे वारिस मायूसी जो शिकार थी विया आहिनि। संगरार में 18 अगस्त 2021 में मुहर्रम हराम जे दिहाड़े ते सबील हलाईंदे हिंदू न्याणी प्रिया कुमारी मुबैना तौर ते लापता थी वई हुई। सखर पुलिस प्रिया कुमारी के 4 साल 8 महीना 19 ॾींहं गुज़रण बावजूद जो है साल 2025 पंहिंजे पुॼाणीअ जे कुछ कलाकनि ते वञी पहुतो आहे, त उन जे बावजूद भी हिन महिल ताईं सखर पुलिस प्रिया कुमारी के ॻोल्हे सघी आहे, न ई उनखे बाज़ियाब करायो वियो आहे। उन हवाले सां प्रिया कुमारी जे पीउ राजकुमार जो चवणु आहे त हुननि जे तरफ़ां धीअ प्रिया कुमारी जे लाइ मुसलसल दाहूं कयूं आहिनि, एहतजाज कया आहिनि, पर उन जे बावजूद उन जे न्याणी प्रिया कुमारी के हिन महिल ताईं बाज़ियाब नाहे करायो वियो। कुछ अर्सो अॻु घरू वज़ीर ज़ियाउल लंजार ऐं अॻूणे सखर जे SSP अमजद शेख उन्हनि खे चयो हो त प्रिया कुमारी बाबति हू उन्हनि खे ख़ुशख़बरी जल्द ॿुधाईंदा, पर उन बावजूद उनखे काफ़ी अर्सो गुज़री चुको आहे, पर हिन महिल ताईं प्रिया कुमारी के बाज़ियाब नाहे करायो वियो। जॾहिं उनखे सां ॻाल्हाइण जी कोशिशि कई वई, पर हुनजो चवणु हो राजकुमार जो त हू जेके आहिनि मीडिया सां हाणे वधीक नथा ॻाल्हाइण चाहिनि, छाकाणि त हुननि जे तरफ़ां पुलिस ऑफिसर उन्हनि खे मायूस कयो आहे। चूंडियल नुमाइंदनि ॾे बि हुननि जे तरफ़ां दाहियो वियो आहे, पर कंहिं बि हुनजी सार नाहे लधी। हिन न्याणी प्रिया कुमारी खे बाज़ियाब कराइण लाइ को सहकार कयो आहे, न ई का अहिड़ी ख़ातिरी कराई वई आहे, जंहिं करे हू मायूस आहिनि। वधीक मीडिया सां जेको आहे हू नथा ॻाल्हाइनि। हिन वक़्तु ताईं सखर पुलिस जेको आहे संगरार में अगवा थी वियल न्याणी प्रिया कुमारी के बाज़ियाब नाहे करायो वियो। जी ठीकु आहे मोहरो, अपडेट करण लाइ वॾी महिरबानी।